सिंध यूनिवर्सिटी जामशोरी जी एरिया स्टडी सेंटर में यासूकुनी ज़ियारत तारीख़ ऐं उन जा उत्तर ओभर एशिया ते पवंदड़ असर जे उनवान सां आलमी सेमिनार कोठायो वियो। रिपोर्ट कर रहा है अलीमुराद चांडियो। सिंध यूनिवर्सिटी जामशोरी जे एरिया स्टडी सेंटर में यासूकुनी ज़ियारत तारीख़ ऐं उन जा उत्तर ओभर एशिया ते असर जे उनवान सां आलमी सेमिनार कोठायो वियो। सेमिनार में जापानी कौंसल जनरल तोशिकाज़ो आइसोमोरा, सोशियोलॉजी शोबे जे चेयरमैन प्रोफेसर हमादुल्ला काकेपोटो, एरिया स्टडी सेंटर के डायरेक्टर डॉक्टर मुकेश कुमार, इकबाल वर्मा, डॉक्टर रौनक बेहण, गुलाम मुर्तज़ा खोसो, इमरान नूनारी ऐं ॿियनि खिताब करे अमन के हथी ॾियण जो अज़म वर्जायो। सिंध यूनिवर्सिटी एरिया स्टडी सेंटर पाकिस्तान में वाहिद इदारा है जो जापान के सिलसिले में तहक़ीक़ कर रहा है। इसलिए आज यासूकुनी श्रेणी की तरह यानी आम आदमी के लिए नामालूम मौजू को उठाकर सेमिनार किया था और इस तरह का सिलसिला जारी रहे तो मेरे लिए खुशी का बायस होगा। असांजी जेके ॿार वञनि था, स्टूडेंट्स वञनि था, यूनिवर्सिटीज़ वञनि था या इंटर्नशिप वञनि था, फेलोशिप ते वञनि था, उन लाइ इहो तमामु जेको आहे उहा गोल्डन अपॉर्चुनिटी आहे, छाकाणि त उहे इन जी ॿोली सिखण खां पोइ थोरा सा उन जा बेसिक सिखी सघंदा ऐं उन्हनि जी पंहिंजी जेका उहा लैंग्वेज जेका उते जापान में ॻाल्हाए ॿुधी सघंदा। सिंध यूनिवर्सिटी में अदर जेके इंस्टीट्यूशन आहिनि इन में जापानी ॿोली जो जेको आहे इजरा कयो वञे। इन सिलसिले जी पहली कड़ी पाकिस्तान जापान इंटेलेक्ट फोरम जापान कॉन्सुलेट्स ऐं सिंध यूनिवर्सिटी सां मिली स्टार्ट कयो आहे। असांजो हिकिड़ो मक़सदु इहा आहे त जेकी पाकिस्तान ऐं जापान जो बोथ कंट्रीज़ आहिनि इन्हें जे दरमियान लगापा ऐं मोहब्बत जो जेको आहे मामिलो ये वधायूं। जैपनीज़ लैंग्वेज जो कोर्स भी स्टार्ट किया जो अॼु खां शुरू थी रहियो 3 महीननि खां ऐं उन्हनि जे सक्सेस थियण ते त पोइ असां वञूं पिया जैपनीज़ लैंग्वेज जो डिप्लोमा भी अॻिते शुरू कयूं जेको असांजे, छाकाणि जापान हिकिड़ो अहिड़ो कंट्री आहे जंहिंमें तमामु नौजवाननि जी ज़रूरत आहे जेके स्किल लेबर थी सघे थो, त उन्हनि लाइ जेके लैंग्वेज अचणु ज़रूरी आहे त असां लैंग्वेज सेखारण जी कोशिशि पिया कयूं जंहिंसां असांजो जेको नौजवान शागिर्द आहे उहो तव्हां लैंग्वेज सिखी ऐं जापान में रोज़गार जा मौक़ा तलाश करे सघे थो। सेमिनार में मुक़ररनि एरिया स्टडी सेंटर अंदर जापानी ॿोली जो कोर्स शुरू थियण ते ख़ुशी जो इज़हार कंदे इहो अमल मुल्क जे शागिर्दनि लाइ बहितरीन क़दम करार ॾिनो। अलीमुराद चांडियो, आवाज़ TV जामशोरी।